मेहड़ जे गाही मैसर रोड ते दादन साहड़ कॉलोनी में बशीर महेसर जी बंद पियल घर के ओचितो बाह लगी वही। घर मालिक मुतासिर बशीर महेसर जी अवामी न्यूज़ सां संदसि ॻाल्हि ॿोल। बाहि जे वाक़े जी असां अखियुनि ॾिठी का बि ॻाल्हि नथा करे सघूं, छाकाणि त हिकिड़े ॾींहुं अलाह ॾे हलिणो आहे। बाक़ी हिते वॾो अज़ाब आहे, हेॾो साम्हूं रजब शाह जो मुक़ाम आहे, उते इहे हीरोइनी आई श्यामा वाली वेहंदा आहिनि, उहे बि हिननि गिटनि में पिनण वेहींदा आहिनि ऐं वरी अहिड़ियूं हरकतूं करे वेंदा आहिनि। मे बी उन्हनि कई आहे, मे बी कंहिं पाड़े जे ॿारनि कई हुजे। पाड़ो बि असांजो ॾाढो गंदो आहे। बाबा नुक़सानु थियो आहे इलाही सारो। सामान पियल हो, टायर पियल हुआ ट्रैक्टर जा ऐं ट्यूब पियल हुआ ऐं ॿियो कुझु मूंखे लॻे थो अन बि असांजो पियो हो, उहो सड़ी रख थी वियो आहे। हे भांडे तो रिश्तेदारनि खां मुतालबो आहे त हिन आइस जे माण्हुनि ते ऐं हिन पाड़े जे माण्हुनि ते इन्वेस्टिगेशन कनि त केरु ॾोहारी आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।